हाय काके छा खपे इहो सही यार जी किस माण्हू वो सामान पुछा कीअं वरी स्पीड में हले पियो बीठो बि कोन भाईजान छारा अस्सलाम वालेकुम खैरा खुशा सर सामान कुछ असांखे खपे घर जे लाइ तव्हां वटि मिली वेंदो आहे न जी हाँ सामान है हाँ पोइ लिखो सामान खंडु कटो चांवर 20 किलो घी कार्टून दाल चना 5 किलो दाल मूंग 5 किलो दाल मेरी 5 किलो छोला 10 किलो ॻाढ़ा मिर्च किलो लूण 12 किलो गरम मसाला मिक्स में अटो पूरी ट्रक बादाम 7 किलो डूंगी 2 किलो किशमिश 3 किलो बेसन पूरी ट्रक आना 50 दर्जन मैदो 5 किलो सूजी 10 किलो खपे मिली वेंदो हाँ मसलो ना आहे अच्छा हाँ कढी वठो सामान कढूं था ॿुध सही फैमिली हिते न सामान एतिरो काॾे कान्हे सामान फैमिली ते एतिरी वॾी न आहे हलो पोइ हीअं कयो बसि 50 साबुण ॾियो न तो सामान ॾियूं था अहिड़ी ॻाल्हि आहे सामान तोखे ॾियूं था न बसि 50 साबुण ॾियो साबुण तॾहिं भाउ खे 50 वारो ॾींदो सुञाणो साबुण वॾी महिरबानी थैंक यू महिरबानी अजीब क़िस्म जा माण्हू आहिनि लेकिन की ना अचनि हिकिड़ो आहे वॾी सामान पुछा कीअं वरी हलियो वियो ॿियो आहे वॾी लिस्ट खणी बीठो अची सामान पुछा कीअं वठणी साबुण पैसा बि कोन ॾिनई अॼु कहिड़ो ॾींहुं हाल छा आहे ख़बर कान थी पवे